इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे निराले सफ़र प्रोग्राम आलमी ओताक में ॾेही परॾेही पिरिन खे सिक भरियो सलाम। लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लाइ शुरू कयल ही सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलात जे तरफ़ां प्रोग्राम अॼोकी 98 कुर्ब कचहरी जंहिंजो मौज़ू आहे ज़माने जूं ज़ोरावरियूं। प्रोग्राम आलमी उताक में मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशहरी। जी दोस्तों, हिन प्रोग्राम में रोज़ जे मामूल जियां अॼु मूंसां सोशल मीडिया जूं सभु सहूलतूं खणी गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशहरी। अचो त कचहरी जी शुरूआत करियूं था ॿुढे फ़क़ीर जे हिन ख़ूबसूरत आवाज़ सां। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। दिल रुबा तो का सवा, 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 दिल रुबा तो का सवा का घड़ी गुजरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। तस्वीर तुझी छा करियां, तस्वीर तुझी दिल मथां उतरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे। बातों का सवायत का घड़ी गुजरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो निरालो सफ़र
प्रोग्राम आहे आलमी ओताक। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। जी दोस्तो, अॼोकी 98 कुर्ब कचहरी ज़माने जूं ज़ोर आवरियूं जे मौज़ूअ ते अॼु अवां सां लोक शाइरीअ जो वंड वंडींदासीं। जी दोस्तो, ही प्रोग्राम वाच पार्टी में भी लाइव हलायो पियो वञे त जीअं असांजा फ्रेंड को होस्ट तौरु पंहिंजनि दोस्तनि खे बि प्रोग्राम ॿुधाए सघनि। त देरि न कयो ऐं जल्द ई वाच पार्टी में पंहिंजनि दोस्तनि खे इनवाइट करे लोक सकाफ़ती वरसे जो नुमाया प्रोग्राम आलमी ओताक ॿुधायो। सभ खां पहिरीं मां भली कार चवां, अॼु अवां सभिनी अहले इल्मु दानिश्वरनि ॾाहनि ॾातड़ियुनि खे मोहतरम साईं आगा नूर मोहम्मद पठान साहिबु असांजे सिंध सुजाण सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जो पहिरियों सरपरस्त आला, जिन जो लोक अदब में तमामु निरालियूं ख़िदमतूं ऐं सिंध सुजाण सुघड़ डायरेक्टरी संदनि ई सहकार संदनि ई मुहबतुनि जो नतीजो अॼु असां ऐं अव्हां जे हथनि में आहे। साईं अव्हां जी महिरबानी। अव्हां इस्लामाबाद खां असांजे हिन आलमी ओताक कुर्ब कचहरी में असां सां गॾु आहियो। अव्हां जूं मुहबतूं क़ुर्ब ऐं चाहतूं मोहतरम फ़क़ीर हाजन निज़ामानी साहिबु असांजे मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे पाड़ेसरी ऐं शाह जे राग जो तमामु माहिर संदन वालिद माजिद सदा हयात फ़क़ीर ग़ुलाम हैदर साईं बि तमामु लतीफ़ साईं जे उन राग खे आला पियो ॻायो। सॼी ज़िंदगी अॼु बि उहे पंहिंजे उन मौरूसी वरसो जेको लतीफ़ साईं खे पढ़ण जो आहे उहो सांढींदा पिया अचनि। महिरबानी मोहतरम साईं फ़क़ीर हाजन निज़ामानी साहिबु अव्हां खे भलीकार। अब्दुल क़यूम राहू साहिबु अव्हां जी महिरबानी। मोहतरम एहसास मीरल असांजो तमामु ॾाहो ॾातणी बरख़शाइर असां सां गॾु आहे। अव्हां जूं मुहबतूं क़ुर्ब ऐं चाहतूं असां सां कचहरियूं कयो दोस्तो, हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। असांजी वसीयत नसीहत इहा वठी हुस्न जो नाव पोइ पूर जो। उस्ताद बुख़ारी जे इन्हनि सिटरुनि सां असां सां गॾु आहिनि मोहतरम साईं फ़ारूक सूमरो साहिबु। सुहिणे प्रोग्राम करण ते सलाम चवनि था। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। मोहतरम शहबाज़ अली शोरो असां सां गॾु आहे। ॻोठ करण खान शोरो क़ासिमाबाद हैदराबाद खां। कश्मोर खां असांजो तमामु निरालो ॾाहो ॾातणी मोहतरम करीम बख़्श मलिक साहिबु जन गॾु आहिनि, सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम करीम बख़्श साईं, अव्हां खे बि भली कार। मोहतरम मोहम्मद हलीम गिलाल साहिबु असां सां गॾु आहिनि, वॾी महिरबानी। मीर हसन मीर मलिक असांजो ॾाहो ॾातणी सुघड़ ऐं शाइर, सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। इमरान केहर असां सां जैकबाबाद खां गॾु आहिनि, वॾी महिरबानी। मोहतरम मोहम्मद अयूब जूणे जो असांजे हिन लोक अदब कचहरीअ में गॾु आहिनि, कनाइनि पिया ॿुधनि पिया। मोहम्मद अयूब जूणे जो ॿिनि किताबनि जो तख़लीक़कार, भलोड़ सुघड़ जामशोरे जो ॾाहो ॾातणी मोहतरम फ़ारूक सूमरो साहिबु। हलीम सोलंगी असांजो सैयदाबाद कॉलोनी खां मोहतरम दोस्त रोज़ जे मामूल जीअं अॼु बि असांजी हिन कुर्ब कचहरी में गॾु आहे। पाण खे ॿुधे पियो प्रिंस असद अली चांडियो साहिबु खे आलमी ओताक में भली कार। मोहतरम हुसैन गबोल साहिबु आलमी ओताक में गॾु आहिनि, चवनि था ज़बरदस्त साईं, वाक़ई साईं ज़मानो ज़ोर आहे। असांजे सिंध जो हिकु ॿियो बहितरीनु सीनियर सहाफ़ी बरक़ सहाफ़ी बाकरानी प्रेस क्लब जो तमामु ॾाहो ॾातणी सदर मोहतरम यासीन अहमद मशहूरी असां सां हिन वक़्तु लाड़काणे शेखज़ेद कॉलोनी में जहाँ गॾु आहिनि आलमी ओताक में। यासीन अहमद मशहूरी अव्हां खे भली कार। मोहतरम मोहम्मद यूनुस ॾेथो तमामु ॾाहो ॾातणी बरक़ सहाफ़ी, साईं अव्हां खे बि आलमी ओताक में भली कार। शमसदीन सोलंगी साहिबु आलमी ओताक में पंहिंजे हिन सफ़र में हम सफ़र आहिनि, वॾी महिरबानी। अव्हां खे भली कार। मोहतरम अब्दुल रहीम अब्बासी साहिबु रोज़ जे मामूल जीअं अॼु बि अव्हां असां सां गॾु आहियो, अव्हां खे भली कार। मोहतरम रियाज़ कोलाची साहिबु गॾु आहिनि ख़ैरपुर नाथन शाह खां, अव्हां खे भली कार। वलीद शोरो रोज़ जे मामूल जीअं असां सां गॾु आहे। इमरान केहर सलाम चवनि था। भाउ वालेकुम अस्सलाम। मीर रखियल बुलड़ो असांजो बाज़ौक़ लिसनर रोज़ जे मामूल जीअं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असां सां गॾु आहे। मोहतरम अरडो उतरादी असांजे
कश्मीर जो तमामु ॾाहो ॾात धणी ऐं इनकलाबी शाइर साईं अव्हां खे बि भली कार। मोहतरम एहसास मीरल साहब, मोहतरम वलीद शोरो साहब, मोहतरम साईं अरडो उतरादी साहब ऐं वहाब अली असांजे वाच पार्टी में असांजे आलमी औताक जे हिन सफ़र में हम सफ़र आहिनि। को होस्तौर असां सां गॾु आहिनि। महिरबानियूं फ़हद जामरी साहब असांजो बरक़ सहाफ़ी ॾाहो ॾात धणी असां सां गॾु आहे। उस्मान उमर साहब अव्हां जी महिरबानी, अव्हां खे भली कार। मोहतरम असगर मलाणो साहब, दोस्तो सिंध सलामत, तमामु वॾियूं ख़िदमतूं महिनतूं फेसबुक तां तमामु हू असांजा हिन हम असर हर ॾोखी साथी आहिनि ऐं सिंध जे हर मरहले हर उभरंदड़ मामले ते असां सां असांजी रहनुमाई कंदा आहिनि ऐं सिंध जे सभिनी मामलनि मरहलनि में हर वक़्तु कोशान रहनि था। मोहतरम असगर मलाणा साहब अव्हां जूं महिरबानियूं, कुर्ब मुहबतूं असां सां गॾु आहिनि। मोहतरम रियाज़ कोलाची साहब सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम। मलूक कलमती साहब चवनि था ज़बरदस्त अदा, वॾी महिरबानी। असांजो मोहतरम दोस्त इमरान केहर साहब अव्हां जी महिरबानी। यकीनन अव्हां असांजे सिंध जे तमामु बहितरीनु दीनी स्कॉलर मोहतरम साईं मसूद लाखे साहब जे लाइ चयो आहे त हू इस्पताल में दाख़िल आहिनि। सेहतमंदी जे लाइ दुआ कयो। बिल्कुलु असां साईं जे सेहतमंदी जे लाइ सभु दुआगू आहियूं। अल्लाह करीम उनखे सिहत कामिला आजिला अता फ़रमाए, तंदुरुस्त थियनि ऐं वरी पंहिंजे मामूल जीअं दीनी ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा रहनि। अव्हां जी महिरबानी। मोहतरम इमदादुल्लाह बिजाराणी साहब जेकबाबाद खां हिन आलमी उताक जे सफ़र में हम सफ़र। मोहतरम एहसास मीरल साहब चवनि था माशाल्लाह ख़ूबसूरत प्रोग्राम, दिलकश आवाज़, वरी महिरबानी सजण अव्हां जा कुर्ब मुहबतूं। जी दोस्तो, मां थोराइतो आहियां मोहतरम साईं कलाधर मुतवा साहब जन जो इंडिया कच्छ भुज गुजरात खां। हीअ असांजो तमामु निरालो ॾाहो ॾात धणी बरख अदीब, जंहिं लोक अदब जी हिंदुस्तान में तमामु वॾी बहितरीनु शानदार ख़िदमत कई आहे। साईं कलाधर अव्हां खे दिलि जे गहराइनि सां भली कार। साजिद हमीद साहब अव्हां खे भली कार। मोहतरम वहीद मोहसिन असांजो ॾाहो ॾात धणी निरालो शाइर बरख शाइर अदीब असां सां गॾु आहे, वॾी महिरबानी। दोस्तो अची ज़ुल्म जी बाहि अहिड़ी बरी आहे जीअं पोइ तीअं जा न कंहिंखां ठरी आहे। अची ज़ुल्म जी बाहि अहिड़ी बरी आहे जीअं पोइ तीअं जा न कंहिंखां ठरी आहे। बीठी मुड़ुस ते ज़ाल आहे फ़रियादिण, ईअं ॼण त ग़ैरत सफ़ा मई मरी आहे। न हिन वक़्तु हाकिम खां रयत आराज़ी, न हिन वक़्तु हाकिम खां रयत आराज़ी, न हाकिम खे ॻणती का तिर जेतिरी आहे। जे उस्ताद शागिर्द खे मार ॾींदो त ॿिए ॾींहुं छोरे खे वर में छुरी आहे। शुरू शींहं कई आहे गिदड़ जी ग़ुलामी, शुरू शींहं कई आहे गिदड़ जी ग़ुलामी, छा हेॾो शहनशाह, छा हीअ ज़री आहे। क़बूलियो कुए जो ॿिलीअ ॿेल पोइ आहे, क़बूलियो कुए जो ॿिलीअ ॿेल पोइ आहे, बघिड़ बीही माफ़ी घटे खां घुरी आहे। हले थो ज़माने में कानून ओबतो, हले थो ज़माने में कानून ओबतो, पखीअ ऐं मच्छीअ जी बहा हिकु करी आहे। ग़ुलामे नबी गौर कंहिं में बि कोन्हे, महेसर सफ़ा ॻाल्हि थी वई ॻरी आहे। जी दोस्तो, एले मदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र जारी आहे। 98 कुर्ब कचहरी आलमी उताक प्रोग्राम में मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मूंसां गॾु आहे सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी। दोस्तो, ही प्रोग्राम वाच पार्टी में बि लाइव हलायो पियो वञे त जीअं असांजा फ्रेंड को होस्ट तौरु पंहिंजनि दोस्तनि खे प्रोग्राम ॿुधाए सघनि। त देरि न कयो ऐं जल्दी वाच पार्टी में पंहिंजनि दोस्तनि खे इनवाइट करे लोक सकाफ़ती वरसे जो नुमाया प्रोग्राम आलमी ओताक ॿुधायो। सिंध जे रवायती उञाण ओताक ऐं क़दीम अदब जे वाधारे तोड़े ॿोलीअ जी ख़िदमत सम्झी हिन प्रोग्राम खे अव्हां जी दिलि इजाज़त ॾिए त शेयर बि करे सघो था। मोहतरम साईं कलाधर मुतवा साहब इंडिया कच्छ भुज गुजरात जा तमामु ॾाहा ॾाधणी बरख अदीब लोक अदब जा तमामु निराला पारखू
चवनि था अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। शाल लोक अदब जा घड़ा भरींदा रहो। आमीन सुम्मा आमीन साईं। लख लाइ किरोड़ कुर्ब। असीं पंहिंजे सरज़मीन सिंध ते हाल सारो। जीअं लतीफ़ साईं फरमायो आहिनि त तरे भॻल किंगरी ठल्हा फेरा ॾिए आणे नकी निए पर सलहाड़ी वते साथ सां। बसि को हाल कोन्हे पर बसि छा कजे, लोक अदब जो दर्द ॿोली जो दर्द सुम्हणु नथो ॾिए। बसि जेका ज़िंदगी आहे कुझु करे वठिजे। मुख़ालिफ़नि जूं इंतिहाई मुख़ालिफ़तूं कई रुकावटूं रस्ते ते कंडा उछलाया पिया वञनि पर परवाह न आहे। असांखे पंहिंजी ॿोली सकाफ़त जी ख़िदमत करणी आहे। मोहतरम असद दाहिरी अव्हां जी महिरबानी। मोहतरम वफ़ा यासीन आराई अव्हां जी महिरबानी। मोहतरम आबिद महेसर साहब असां सां दोस्त जे गॾु आहिनि। साईं अव्हां जी महिरबानी, अव्हां खे भलीकार। आबिद महेसर साहब लख लाइ किरोड़ कुर्ब अव्हां संगत खे सलाम चया आहिनि। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। मोहतरम चंदन सिंह सूरज सिंह बि असांखे ॿुधनि पिया मलूक कलमती बलोच साहब सां गॾु। सजन अव्हां किथां ॿुधो पिया? जेकॾहिं अव्हां पंहिंजो इलाइक़ो लिखंदव त वॾी ख़ुशी थींदी। लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां जूं मोहबतूं ऐं चाहतूं। ओजागन जूं बाहूं दाहूं वणकार जूं छाऊं दाहूं जानन हेल हवाऊं दाहूं तूं नाहीं ॼण कुझु बि नाहे। धरती जी रत थी वई मुखड़ियूं उभ सारे ते चमकियूं खिवणियूं कारी रात घटाऊं दाहूं तूं नाहीं ॼण कुझु बि नाहे। कहिड़े ऋण ते ग़म ही हारियां कहिड़े कप ते दिलि ही ठारियां बरंदड़ हेल वफ़ाऊं दाहूं तूं नाहीं ॼण कुझु बि नाहे। बहराड़ी जे बख में नाही कंहिं तारे जी अख में नाही पूरी सिंध पुछाऊं दाहूं तूं नाहीं ॼण कुझु बि नाहे। अयूब खोसे जो गज़ल मोहतरम मलूक कलमती बलोच साहब जन मोकिलियो। वॾी महिरबानी सजण अव्हां जी। मोहतरम भाउ नियाज़ लाशारी साहब, अब्दुल ख़ालिक मेमन साहब ऐं मोहतरम जमालुद्दीन जमाल सऊदी अरब जिदे खां असांजे आलमी उताक जे हिन सफ़र में हम सफ़र आहिनि। अव्हां सभिनी पिणी प्यारनि दोस्तनि दिलवारनि खे भली कार। मोहतरम अली मोहम्मद भुट्टो साहब असां सां गॾु आहिनि। को होस्ट तौर फ्रेंड डे वाच पार्टी जे ज़रिए अॼोकी कचहरी मोकिली अथनि। साईं अव्हां जी महिरबानी। अव्हां लिखियो आहे ज़बरदस्त। वफ़ा यासीन आराई चवनि था सराज साहब खे सलाम। भाउ वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। अव्हां जा लख लाइक किरोड़ कुर्ब। वफ़ा यासीन अव्हां लिखियो आहे सरपिले सोडल फ़क़ीर। बिल्कुलु सजण, अॼु अव्हां खे सोडल फ़क़ीर ज़रूरु ॿुधाईंदासीं। अव्हां जे ख़वाह जो इज़हार कबो। वफ़ा यासीन अव्हां जूं मोहबतूं असां सां गॾु हुजनि। अब्दुल हमीद तुन्यो साहब चवनि था त सऊदी अरब जिदे खां अस्सलाम वालेकुम साईं, सॼी कचहरी समेत सलाम क़बूल पवे। भाउ वालेकुम सलाम, लख लाइक किरोड़ कुर्ब मोहबतूं चाहतूं। शहर बुहारा मीरपुर साकरे खां मलूक कलमती साहब अव्हां असांखे ॿुधो पिया, कनायो पिया। अव्हां जी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब। मोहतरम चंदन सिंह सूरज सिंह बि अव्हां सां गॾु आहिनि। अव्हां सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। ॻोठ सावण खान महेसर नसरपुर वेझो ज़िले टंडरे अलहयार खां मोहतरम आबिद महेसर साहब असां सां गॾु आहिनि। वॾी महिरबानी जी दोस्तो। अॼोको आलमी उताक कुर्ब कचहरी 98 कचहरी ज़माने जूं ज़ोर आवरियूं। जेकॾहिं ज़माने ते असां नज़र रखूं था त हर को पंहिंजे कईअ जा थो नतीजा लोड़े। हर को पंहिंजी कईअ जा थो नतीजा लोड़े। कॾहिं त ॿेड़े पुट जी ख़ुदि अमड़ थी ॿोड़े। कॾहिं त ॿेड़ी पुट जी ख़ुदि अमड़ थी ॿोड़े। चवंदसि पुटड़ा पीउ खे ॾे भूंडो घरोड़े त ॾींदुसि रहज़न छोकिरो ॿेली भूंडा ॿई रोड़े। सिकी लधा सदको वञा चई ॾंद कढिया पोड़े। नंढे लाखों पीउ खे जो खला थो खोड़े सो वॾे लाइ बि त विढ़ंदो भली ताज ढके तोड़े। बाबे ते बेनीम को जॾ बंदूकूं छोड़े मुड़ुसि तावीज़नि जे काण थो पोइ मुलनि ॾे ड्रोड़े।
त मौलाना वारो कयो मूंखे ॾस पंधु को ॾियोड़े, टपा ॾियारे छोकिरे मुंहिंजी चेल विधी ट्रोड़े। कंजर पुट कंट्रोल खां हिन वक़्तु हलियो वियोड़े, ग़ुलाम नबी जेके आदतूं यर जाइ वेठियूं जोड़े, से कीअं थियूं निकिरनि नफ़्स खे जन छॾियो निहोड़े। माउ पीउ खे मोड़े, पुट पंहिंजी ॻाल्हि अॻे कंदो। जी दोस्तों, बिल्कुलु ज़माने जूं ज़ोरावरियूं हक़ीक़त आहे। शाइरनि सच चयो आहे, हक़ चयो आहे त अॼोके हिन हलंदड़ दौर जूं हालतूं अहिड़ियूं ई आहिनि। मोहतरम साईं रहीम ॾिने महेसर साहब जन खे भली कार असांखे किंगरी हाउस कराची खां ॿुधनि पिया। वॾी महिरबानी। मोहतरम असलम काछेलो साहब रोज़े मामूल जियां ॻोठ उमेद अली काछेले कैडेट कॉलेज पिटारे खां असां सां गॾु आहिनि। सदाम अली लाशारी साहब असां सां गॾु आहिनि। किथां उन्हनि लिखियो न आहे। सदाम अली लाशारी अव्हां खे भली कार। मोहतरम हमीद हमायूनी साहब दरगाह हमायूनी शरीफ़ खां असां सां गॾु आहिनि। वॾी महिरबानी। सजण सदाम अकबर दर साहब अव्हां खे आलमी उताक में भली कार। जी दोस्तों, प्रोग्राम आलमी औताक लोक अदब सिलसिले जी 98 कुर्ब कचहरी जारी आहे। अवां सजणनि जी फरमाइश आहे। अवां जी फरमाइश ते पेश कयूं था ॿुधल छोड़ल फ़क़ीर जो ख़ूबसूरत आवाज़। केॾांहुं न वञिजो, गॾु आहियूं पाण अॼोकी हिन 98 कुर्ब कचहरी, जंहिंजो मौज़ू आहे ज़माने जूं ज़ोरावरियूं। मिलूं था सोढल फ़क़ीर जे हिन निराले ॿोल खां पोइ। वफ़ा यासीन अवां जी फरमाइश।
मेहरबानी मोहतरम वफ़ा यासीन आरंग साहब, अवां जी फरमाइश जो पूराओ ज़रूरी सम्झोसीं। मोहतरम सादिक अली मलिक साहब असांजो ॾाहो ॾात ॾियणी बरक सुघड़ असां सां गॾु आहिनि कश्मीर खां। सॼण अवां खे बि भली कार। असांजो ॾाहो मोहतरम नाज़ सनाई साहब हिन सफ़र में हम सफ़र आहिनि। मोहतरम नाज़ साईं अवां खे भली कार। मोहतरम सिकंदर अली अब्बासी साहब खे आलमी उताक में भली कार। अबाणनि जा साह मुझे में पल पल पूर पवन। सोडल फ़कीर जो आवाज़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे आफ़ाक़ी कलाम खे पाण ॿुधी वरितो। जी दोस्तो, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में हिकु भेरो अवां सभिनी सॼणनि खे भली कार। प्रोग्राम आहे आलमी उताक। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी।
हिन सफ़र में सोशल मीडिया जूं सभु सहूलतूं खणी मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। जी दोस्तो, हीउ प्रोग्राम वाच पार्टी में बि लाइव हलायो पियो वञे त जीअं असांजा फ्रेंड को होस्ट तौरु पंहिंजनि दोस्तनि खे बि प्रोग्राम ॿुधाए सघनि। त देरि न कयो ऐं जल्दी वाच पार्टी में पंहिंजनि दोस्तनि खे इनवाइट करे लोक सकाफ़ती वरसे जो नुमाया प्रोग्राम आलमी ओताक ॿुधायो। सिंध जे रवायती उञाण ओताक ऐं क़दीम अदब जे वाधारे तोड़े ॿोलीअ जी ख़िदमत सम्झी हिन प्रोग्राम खे शेयर बि करे सघो था। 98 कचहरी, जंहिंजो मौज़ू आहे ज़माने जूं ज़ोर आवरियूं। मोहतरम अब्दुल हमीद तुन्यो साहब सऊदी अरब खां पाण सां गॾु आहिनि। ॿुधनि था ऐं लिखनि था त उमेद आहे त इहे मोहबतूं कचहरियूं हमेशह क़ाइमु रहंदियूं। साथ सलामत आमीन सुम आमीन। वॾी महिरबानी सजण। कुर्बामा जा मोहतरम वफ़ा यासीन आराई सरनाज़ सनाईअ खे सलाम चवनि था। वफ़ा यासीन अव्हांजा सलाम नाज़ साहब ताईं पहुची विया, वॾी महिरबानी। असलम अब्बासी साहब खे बि अव्हां सलाम चया आहिनि, वॾी महिरबानी। फारूक ख़ान असांखे दुबई खां ॿुधनि पिया। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा मासा, त अव्हांजी महिरबानी। अव्हां असांजे हिन आलमी उताक जे सफ़र में दुबई खां असां अलैन, दुबई जो शहर आहे दोस्तो, उतां खां ई दोस्त मुंहिंजो मासात आहे फारूक ख़ान असां सां गॾु आहे, वॾी महिरबानी। ग़ुलाम मोहम्मद शोरो साहब, गुल मोहम्मद शोरो, मोहतरम गुल मोहम्मद शोरो कोटकरन खान शोरे कासमाबाद हैदराबाद खां पाण सां गॾु आहिनि। ऐं वफ़ा यासीन अव्हांजी महिरबानी। अमजद अली पहवर साहब असां सां गॾु आहिनि। अमजद अली अव्हांखे आलमी उताक में भली कार, वॾी महिरबानी। मोहम्मद अज़हर खे वफ़ा यासीन सलाम चवनि था। साईं वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। जी दोस्तो, ज़माने जूं ज़ोरावरियूं जहिड़ियूं हली रहियूं आहिनि अॼुकल्ह जूं हालतूं, तहिड़ियूं अचणु शुरू थियूं अमलनि जूं शामतूं। ख़ुशबू जी जाइ ते वई बदबू पखेड़जी, निकिरी वयूं न ॼाणा काॾे नज़ाकतूं। दे रब्बुल आलमीन फ़लस्तीन खे फ़तेह, बेरूत में थियूं दाख़िल बैरूनी ताक़तूं। अरबनि खणी न खाधो उघली विया ईअं, जाहिल जीअं कंदो आहे अमानत में ख़यानतूं। न त छा पलीत ऐं छा पांवर मुहम्मदी, उम्मत हुज़ूर जीअते ईंदियूं न शामतूं। बिलडोज़रनि ज़रिए लाशा लटिया विया, लश्कर यज़ीद जेते विधियूं लोक लानतूं। मेणा था ग़ैर मज़हब ग़ुलामे नबी ॾियनि, मेणा था ग़ैर मज़हब ग़ुलामे नबी ॾियनि। खिलबो ॿुधी न या रही ख़्वारियूं मलामतूं। अछड़े थर में भिट भिट जी भर में, हर चौरे घर घर में, रेगिस्तानी बर में, चइनी पासे मौत जो राकास, कंहिंखे कोन्हे कंहिंजो अहसास। उञ बुख ऐं बदहाली, ॾेह ॾुकर में वबा बीमारी, हर हंधि हॾड़ा ढांचा रोअन नंढड़ा वॾड़ा। हित बेहस माण्हुनि जो बकवास, कंहिंखे कोन्हे कंहिंजो अहसास। ॿारनि ऐं मोरनि जूं कीहूं, ॿचड़ा गोद में दाहूं रीहूं, धरती ते सुॾका वाका आहूं। पोलार में पड़ाॾो ओछगारूं, मस्जिद मंदर में लुछे प्यास, कंहिंखे कोन्हे कंहिंजो अहसास। चइनी पासे मौत जो राकास। असांजे सिंध जे तमामु ॾाहे ॾातणी मोहतरम डॉक्टर मुर्तज़ा खोसे जो ग़ज़ल आज़ाद नज़म असांजे मोहतरम मलूक कलमती साहब बलोच असांजे हिन आलमी उताक जे सफ़र में शेयर कयो, वॾी महिरबानी। मोहतरम निसार अहमद कहर साहब अव्हांखे भली कार, लखलाए किरोड़ कुर्ब। मोहतरम साईं मसूद सुमरो साहब असां सां गॾु आहिनि, साईं अव्हांखे भली कार। नज़ीर अहमद बमरो साहब रोज़े मामूल जियां अॼु असांजे आलमी उताक जे सफ़र में हम सफ़र, वॾी महिरबानी। मोहम्मद वाजिद जोखियो साईं लखलाइक किरोड़ कुर्ब। मोहतरम मोहम्मद वाजिद जोखियो असांजो
तमामु बहितरीनु दोस्त हमदर्द हरडोखी MPA साजिद जोखी साहब जा पाण फर्ज़ंद आहिनि ऐं असांखे हिन वक़्तु काठोड़ कराची खां ॿुधनि पिया। मोहतरम साईं मोहम्मद वाजिद जोखी साहब जूं महिरबानियूं, अव्हांखे भली कार। मोहतरम नियाज़ हुसैन लाखो असांजे आलमी उताक जे सफ़र में गॾु आहे, ॻोठ करण खान शोरे कासमाबाद हैदराबाद खां। मोहतरम मोहम्मद नसीर महेसर, नाले मिठो महेसर दोस्तो, हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर। ही टियों प्रोग्राम आहे दोस्तो। अॼु 98 कचहरी, 97 ऐं 96 कचहरी में अव्हांखे असां सिंध जे उन ॾाहे निराले शाइर हाजी ग़ुलाम नबी महेसर जी लोक शाइरी जेका हुन ज़माने जे हालतुनि ते कई आहे, उनखे आम माण्हू सिर्फ़ु मज़हबी शाइर, दीनी शाइर तौरु सुञाणंदा आहिनि। पर मूं कोशिशि कई त लोक अदब जो प्रोग्राम आहे त उन लोक अदब जे प्रोग्राम में छो न उन अज़ीम शाइर जे उन शाइरीअ खे निराले अंदाज़ सां पेश कजे। उन जा फ़र्ज़ंद मोहतरम मोहम्मद नसीर महेसर साहब, अव्हां जूं महिरबानियूं, अव्हांखे भली कार। मोहतरम मोहम्मद आरिफ़ शाहाणी असां सां गॾु आहिनि कश्मीर खां। ग़ुलाम मुस्तफ़ा शाहाणी साहब, अव्हां ॿुधो पिया। मोहतरम सरवर लाशारी साहब, अव्हां जूं महिरबानियूं, अव्हां ख़ुदा जी बस्ती कोटड़ी खां असांजे हिन आलमी उताक जे सफ़र में अव्हांखे भली कार। मोहतरम गुल हसन गुल सोलंगी मदीने मुनवर खां सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम सजण, अव्हांखे भली कार। मोहतरम मोहम्मद आरिफ़ शाहाणी, ग़ुलाम मुस्तफ़ा शाहाणी कश्मीर खां असांखे ॿुधनि पिया, चवनि था साईं आजिज़ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ऐं अव्हां लिखियो आहे त माशाअल्लाह साईं प्रोग्राम ज़बरदस्त पियो हले। अव्हां कश्मीर खां असां सां गॾु आहियो, वॾी महिरबानी, लख लाइक करोड़ कुर्ब। जी दोस्तो, प्रोग्राम जो मौज़ू आहे ज़माने जूं ज़ोरावरियूं। त असांजे ज़माने जे ज़ोरावरियुनि में असीं कंहिंखे मुंहुं ॾेई कंहिंखे मुंहुं ॾियूं। हिकु तरफ़ परॾेही माण्हुनि जी यलगार आहे त ॿिए तरफ़ कुदरती आफ़त जी सूरत में माकड़ जो आज़ार आहे। असांजे मोहतरम साईं नज़ीर अहमद बम्बरे साहब लिखियो आहे त शहदादपुर जे इलाइक़े में माकड़ जा कटक पहुची विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत माकड़ भॼाइण अटकलूं करण लॻा। किन दूंहें मां मदद हासिल करण जी कोशिशि कई त किन माकड़ पोयां ॿारनि जा वलर लॻाए छॾिया। बाक़ी जहाज़ रुगो सरकार वटि आहिनि जेकी नज़र न आया। वाह साईं वाह, अलाह हिदायत ॾींदुनि ऐं तौफ़ीक़ ॾींदुनि असांजी सिंध सरकार जे हुक्मराननि खे। मोहतरम भाउ ग़ुलाम सरवर लाशारी साहब, अव्हां जी महिरबानी, अव्हां ख़ुदा जी बस्ती खां असांखे ॿुधो पिया। नियाज़ लाखो साहब सलाम चवे थो। वालेकुम अस्सलाम भाउ, वॾी महिरबानी, लख लाइक करोड़ कुर्ब। साईं मोहम्मद वाजिद साहब, अव्हां सलाम चया, माशाअल्लाह ग्रेट, वॾी महिरबानी, लख लाइक करोड़ कुर्ब। अव्हां जूं मोहबतूं चाहतूं, अव्हां असांखे काठोड़ कराची खां ॿुधो पिया। आलमी उताक जे हिन सफ़र में अव्हां असां सां गॾु आहियो। मोहतरम मुबशिर मल्लाह साहब, अव्हां जी महिरबानी। मीर अब्बासी हुसैनी साहब असांजे आलमी उताक जे हिन सफ़र में हम सफ़र आहिनि, वॾी महिरबानी, लख लाइक करोड़ कुर्ब। दोस्तो, प्रोग्राम आलमी उताक लोक अदब सिलसिले जी 98 कचहरी आहे, जंहिंजो अॼु मौज़ू आहे ज़माने जूं ज़ोरावरियूं। ज़माने खे जेकॾहिं ॾिसूं था त अॼुकल्ह असां मुस्लमाननि जो काबे अवल बैतुल मुक़द्दस इसराइल जे कब्ज़े में आहे। कॾहिं त काफ़रनि जूं पिया मोमिन मुंडियूं लुणनि, अॼु कयो बैतुल मुक़द्दस कब्ज़े में बेगुणनि। 15,000 लश्कर पल में पलीत जो टोड़े विधो हो 313 ॼणनि। बेदीन वटि बंदूकूं बमई हथियार हुआ, हेॾऊं खजीअ जा फरहा दरवेश पिया खणनि। जंहिंखे लॻनि सो भव खां भरकी वठी भॼे, थियो ग़म अबू जहल खे जो पूज़ हो पिणनि। अॼु थोरड़ा यहूदी फ़लस्तीन था फुरिन। दोस्तो, अॼु थोरड़ा यहूदी फ़लस्तीन था फुरिन, छो जो अमल असांजा ख़ुदा खे नथा वणनि। ही फैज़ मुस्तफ़ा जो हासिल हो फ़ौज खे, तॾहिं घणनि खे पादर पिया थोरड़ा हणनि। जंग बदर जी ॻाल्हि आहे दोस्तो। ग़ुलाम नबी अदा हर दुश्मन जी दीन सां आ जंग जा बजा, त बि माण्हू नथा मुड़नि। दोस्तो, यकीनन अॼुकल्ह ही ज़मानो असांजो काबा अवल बैतुल मुक़द्दस इसराइल जे कब्ज़े में, यहूदियुनि जे कब्ज़े हेठि आहे। असीं
मुसलमान जेकॾहिं अॼु बि पंहिंजे मुसलमान कुवतूं इस्लामी रियासतूं इतिहाद कनि ऐं गॾिजी पवनि मुनज़म थियनि त घणाई कॾहिं बि असांखे शिकस्त ॾेई नथी सघे, छो त असांजी जंग बदर जो मिसाल असां वटि मौजूदु आहे। क़ुर पाक जो उहे आयतूं जिन में रब्बुल आलमीन वाज़िह तौरु असांखे ॿुधायो हो त बज़ाहिर होॾां हज़ारें लश्कर हुयो, पर हेॾां मुंहिंजे महबूब आका जा उहे मुस्लमान जान निसार सहाबी जिन पंहिंजे जान जी परवाह न कई, 313 ॼणा हुआ ऐं होॾां हज़ारें लश्कर कुफ़ार खे उन्हनि मारे मञायो हो। अल्लाह जी मदद अॼु बि शामिल हाल थी सघे थी। ज़रूरत आहे नेक अमल जी ऐं उन्हनि सहाबा वारी जुर्रत हिम्मत इतिहाद ऐं ॿधीअ जी। दोस्तो, अवां सभिनी पहिरीं प्यारनि दोस्तनि दिलवारनि जो महिरबानियूं। मोहतरम हबीबुल्लाह ताहिरी साहब अवां खे भली कार। मोहतरम सुहेल जान बाजारी अवां खे भली कार। सुहेल जान बड़ाइच अवां खे भली कार। मीर टालपुर साहब लंडन खां असांजे आलमी औताक जे सफ़र में हम सफ़र आहिनि, वॾी महिरबानी। मुबशिर मल्लाह साहब अवां जी महिरबानी। मोहतरम गुलहसन गुल सोलंगी लिखनि था त सदा हयात हाजी ग़ुलाम नबी महेसर साहब हर सिंफ़ ते लिखियो, हर मौज़ू ते लिखियो, महेसर केरु सड़ाए। बिल्कुलु सही पिया चओ। आबिद अज़ीज़ ख़ासि खेली असां सां थाणे बुला ख़ान खां गॾु आहिनि। वली मोहम्मद शाहनी अवां खे भली कार। अवां सां गॾु आहियो जाम शोरे खां, वॾी महिरबानी। मोहतरम मीर अब्बासी हुसैनी साहब चवनि था अस्सलाम वालेकुम साईं, कीअं आहियो? उमेद आहे त ठीकु हूंदो। मीर अब्बासी हुसैनी सखर खां अवां असांजे आलमी औताक जे हिन सफ़र में गॾु आहियो। अमजद अली पंवर साहब सलाम चवनि था, वॾी महिरबानी, लख लाइक। सऊदी अरब ताइफ़ खां, हाँ वाह वाह दोस्तो, जॾहिं ज़िक्र निकितो आहे ताइफ़ जो त ताइफ़ में जॾहिं तबलीग कनि पिया, पथर पिरीअ खे पलीत हणनि पिया, नलनि प्यारी खून सां सारी भरिजी वियनि त बि थिया न बेज़ार। लुटिजी रहियो इस्लाम अदा, अॼु केरु लहे हिन वक़्तु संभार। अॼु को मुजाहिद मर्द हुजे, करे दाह ॿुधी को दादो यार। हज़रत हाजी अहमद हसन रहमतुल्लाह अलैह जन जो सिटरूं मुंहिंजे ज़हन ते तरी आयूं ऐं आका जो उहो ज़मानो जो ताइफ़ जे माण्हुनि तकलीफ़ूं ॾिनियूं, तॾहिं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब उन्हनि जे लाइ ख़ैरियत जूं दुआऊं घुरियूं। उन ताइफ़ खां असांजो ही मोहतरम दोस्त असां सां गॾु आहे, वॾी महिरबानी। मोहतरम ग़ुलाम सरवर लाशारी साहब लिखनि था त मोहतरम मोहम्मद सईद सां गॾु अवां ख़ुदा जी बस्ती में प्रोग्राम ॿुधो पिया, वॾी महिरबानी। मोहतरम साईं मोहम्मद वाजिद जोखियो साहब लिखनि था तव्हांजो प्रोग्राम इस्लामाबाद में ॿुधां पियो साईं, लख लाइक, करोड़ कुर्ब, वॾी महिरबानी। इस्लामाबाद जे उन थदड़े हवाउनि में जेकॾहिं अव्हां जो बादशाही मस्जिद में ऐं मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्हनि आसारनि ते वञणु थिए, ज़ियारतूं थियनि त पंहिंजे दुआउनि में ज़रूरु यादि कजो साईं मोहम्मद वाजिद साहब, लख लाइक, करोड़ कुर्ब, अव्हां जूं मोहबतूं ऐं चाहतूं। अव्हां सां जेके बि दोस्त साथी गॾु आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे सिक भरियो सलाम। मोहतरम सतार सोमरो साहब हिन आलमी औताक जे सफ़र में हम सफ़र, वॾी महिरबानी, लख लाइक, अव्हां खे भली कार। जी दोस्तो, प्रोग्राम आलमी औताक लोक अदब सिलसिले जी 98 कचहरी, जंहिंजो मौज़ू आहे ज़माने जूं ज़ोरावरियूं। ही प्रोग्राम वाच पार्टी में बि लाइव हलायो पियो वञे। असांजो सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी हलाए रहियो आहे, त जीअं असांजा फ्रेंड को होस्ट तौरु पंहिंजनि दोस्तनि खे बि प्रोग्राम ॿुधाए सघनि, त देरि न कयो ऐं जल्दी वाच पार्टी में पंहिंजनि दोस्तनि खे इनवाइट करे लोक सकाफ़ती वरसे जो नुमायां प्रोग्राम आलमी औताक ॿियनि खे बि ॿुधायो। ऐं हा, सिंध जे रवायती उञाण, औताक ऐं क़दीम अदब जे वाधारे थोरे ॿोलीअ जी ख़िदमत सम्झी हिन प्रोग्राम खे शेयर करे सघो था। जी दोस्तो, ज़माने जूं ज़ोरावरियूं। अॼुकल्ह जेकॾहिं असां कंहिं शहर में वञूं था
असां खे गदागिरी कंदे घणा माण्हू नज़र अचनि था। हिकिड़ा त मजबूर आहिनि, मजबूरीअ खां ख़ैरु घुरनि था, पर उन्हनि मजबूरनि सां गॾु वरी हिकिड़ा पेशेवार जंहिंजो पेशो आहे गदागिरी करणु, पिनणु, उहे बि अॼो के हिन ज़माने जे ज़ोरावरनि में ज़ोर वठंदा पिया वञनि। वधी विया ज़ोर ते ख़ैरात माण्हुनि खां वठण वारा, वधी विया ज़ोर ते ख़ैरात माण्हुनि खां वठण वारा आहिनि हमराह हिकिड़े जे पुठियां 5-8 पिनण वारा। क़त्ल कंद खे थफे बि ई ट्रपा था ॾियनि टिवाटे ते, मखियुनि जा मेड़ जीअं मिड़ंदा तीअं ॻणंदा ॻणण वारा। नंढा नेटा डंडा ॾोटा वटो हथ में कुल्हे ते लठ, नंढा नेटा डंडा ॾोटा वटो हथ में कुल्हे ते लठ, ॾेई वञड़े बंदा चवंदा हलनि था हथ टंगण वारा। सुबुह खां सिज लथे ताईं जुड़ियो जेकी त धू जुआ ते। दोस्तो, इहे गदागिरी करण वारा के नशे ते के जुआ ते उन्हनि ग़लति कमनि ते ख़र्च कनि था। सुबुह खां सिज लथे ताईं जुड़ियो जेकी त धू जुआ ते, ॾिसूं था केतिरा जुआरी के सेनी मां ॾिसण वारा। हणनि था सैन सेठियुनि खे मगर दिलि में नथा सोचनि त रुपयो ॾेढ कीअं ॾींदा टके पैसे ॾियण वारा। मिठा पैसो मटियल कोन्हे जे चईन माफ़ कर बाबा, मिठा पैसो मटियल कोन्हे खुलिया कोन्हनि पैसा, मिठा पैसो मटियल कोन्हे जे चइबुनि माफ़ कर बाबा, त पोइ दोॾा फोटारींदा ऐं थी वेंदा विढ़ण वारा। अंधनि मंडणनि ऐं जॾड़नि खे ॾियण ख़ैरात जाइज़ आहे, अंधनि मंडणनि ऐं जॾड़नि खे ॾियण ख़ैरात जाइज़ आहे, वेचारनि जन जा कोन्हनि के खाराइण ऐं खटण वारा। ग़ुलाम नबी महेसर जन पिनी खाई ॾिठो दर दर, न रोकण सां रही सघंदा रिलियूं वेढ़े रुलण वारा। जी दोस्तो, ज़माने जे ज़ोरावरनि खे जॾहिं तव्हां असां सभु ॾिसूं था ऐं ख़बर पवे थी त हिन वक़्तु एंटी करप्शन नेब जन जे एहतसाब जे लाइ सरगर्म अमल आहे। असांजा हुक्मरान ख़ासि करे जन हराम खाई महिलातूं जोड़ियूं ज़माने जे ज़ोरावरनि में मिसकीननि ग़रीबनि जो रतु चूसियो। दोस्तो, छा चइजे, बसि ख़ुदा खां दुआ कजे त अल्लाह करीम उन्हनि खे पंहिंजे उन जेको उन्हनि जी ज़िमेदारी आहे बहितर निभाइण जी तौफ़ीक़ अता करे। ख़ल्क़ जो भली खून चूसे ठाह मन महलात तूं, ख़ल्क़ जो भली खून चूसे ठाह मन महलात तूं, ॿियनि जा बचड़ा रुआरे पंहिंजा बचड़ा भली तात तूं, को ग़रीबनि खे महल अथई केरु थो तोखे झले, को ग़रीबनि खे महल अथई केरु थो तोखे झले, रहम रुश्वत खां सवा कंहिं ते न कर ॾींहुं राति तूं। खून जंजो थिए उन्हनि जी ॿोड़ ॿेड़ी ॿियो दफ़ो, छाहे पोइ कढजां खणी 100-150 खनि ख़ैरात तूं। लाश खे हथ ॾे न लाइण भली सुॼी सांदाण थिए, जीप जेतर थिए गरम ते तर न ॿुजां बात तूं। हू हड़ई माताम कनि हिकु तूं हंबोशियूं थो हणी, पंहिंजे क़ब्रिस्तान में ॾिसजां हली हालात तूं। तन यतीमनि खां बि पुछ जन जो अबो वियो मारिजी, तन यतीमनि खां बि पुछ जन जो अबो वियो मारिजी, हियाम पंहिंजे ते बि हथड़ो ॾिस हणी हज़रात तूं। चोर जे एवज़ विझी भोतार भाॻिया जेल में, चोर जे एवज़ विझी भोतार भाॻिया जेल में, ही बि को इंसाफ़ आहे, कुर्सी फिटी करे यार तूं। ओ ग़ुलाम नबी महेसर तुंहिंजो गोलो ऐं ग़ुलाम, आ ग़ुलाम नबी महेसर तुंहिंजो गोलो ऐं ग़ुलाम, क़ैद जो हक़दार केरा सोचड़ी कर कात तूं।
मोहतरम सैयद एजाज़ अली शाह असांखे ॿुधनि पिया मदीने मुनवर खां। गुलसन गुल अव्हां जी महिरबानी। मोहतरम मोहम्मद वाजिद साईं अव्हां जा कुर्ब लख लाइक मुहबतूं अव्हां यकीन ॾियारियो आहे ज़रूरु पंहिंजे दिली दुआउनि में यादि कंदा। मोहतरम आबिद अज़ीज़ ख़ासि खेली ताहिरी असां सां गॾु आहिनि, थाणे बुला खान खां सलाम चवनि था, वॾी महिरबानी। फ़ारूक भाउ अव्हां जी महिरबानी। अव्हां लिखियो आहे त साईं बादशाही मस्जिद लाहौर में आहे, बाक़ी शाह फैसल मस्जिद इस्लामाबाद में आहे। साईं बिल्कुलु अलाह जो घर, ख़ुदा जो घर कहिड़ो बि आहे, असीं त उते नथा पहुची सघूं। उन ख़ुदा जे घर में असांखे दुआउनि में यादि कंदा। यकीनन ही असांजा इंतिहाई आशिक़ रसूल दोस्त आहिनि जेके उन पंहिंजे सैर सफ़र तफ़रीह खे रुगो तफ़रीह जे लाइ न पर ख़ुदा जे घर जी ज़ियारत, ख़ुदा जे घर में पहुची करे उते नफ़िल अदा करणु, ख़ुदा वारनि जी ज़ियारत, बुज़ुर्गनि दरवेशनि जी ज़ियारत। असांजा माण्हू चवंदा आहिनि साईं इंजॉय करे अचूं, भेटाई तां थी अचूं, कलंदर तां थी अचूं, अब्दुल्ला शाह गाज़ी तां, अब्दुल्ला शाह साहबी तां थी अचूं, सचल सरमस जो दीदार करे अचूं, ग़ुलाम फरीदा जो दीदार करे अचूं। दोस्तो के वरी गौस बहाउल हक़ ज़करिया मुल्तानी जी ज़ियारत जी ॻाल्हि कनि था। इंजॉयमेंट छो, घुमणु फिरणु छो, जॾहिं अव्हांखे वञिणो ई आहे त इरादो रखो त असीं उन्हनि अलाह वारनि खां फैज़ वठणु था वञूं, उन्हनि अलाह वारनि जे सदके अलाह पाक खां, ख़ुदा खां दुआ घुरणु था वञूं त पंहिंजनि प्यारनि जे सदके अलाह करीम असांजे मुल्क जे मथां आसानी करे, असांजी क़ौम जे मथां आसानी करे, आलम इंसानियत जे लाइ आसानी पैदा करे। जी दोस्तों, प्रोग्राम आलमी ओताक लोक अदब सिलसिले जी 98वीं कचहरी जंहिंजो मौज़ू आहे ज़माने जूं ज़ोरावरियूं। हीउ प्रोग्राम वाच पार्टी में बि लाइव हलायो पियो वञे त जीअं असांजा फ्रेंड को होस्ट तौरु पंहिंजनि दोस्तनि खे बि प्रोग्राम ॿुधाए सघनि। त देरि न कयो ऐं जल्दी वाच पार्टी में पंहिंजनि दोस्तनि खे इनवाइट करे लोक सकाफ़ती वरसे जो नुमाया प्रोग्राम आलमी ओताक ॿुधायो। ऐं हा दोस्तो, सिंध जे रवायती उञाण, ओताक ऐं क़दीम अदब जे वाधारे तोड़े ॿोलीअ जी ख़िदमत सम्झी हिन प्रोग्राम खे पंहिंजे फेसबुक ID ते शेयर बि करे सघो था, मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शेयर बि करे सघो था। इहा अव्हांजी ॿोली, धरती ऐं लोक सकाफ़ती वरसे जी वारसी जे हवाले सां ख़िदमत हूंदी। दोस्तो घणनि ॾींहंनि खां पाण प्रोग्राम जे अंदरि मखदूम साईं मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी शाइरी खे न ॿुधो आहे। मोहतरम मसूद अहमद साहब अव्हां जी महिरबानी। अव्हां लिखियो आहे माशाअल्लाह साईं। फरहान अली लाशारी चवनि था सलाम भाउ, वॾी महिरबानी। पहिरीं भेरो अव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहियो। उमेद त अॼोके हिन प्रोग्राम जे हिन मुहबतुनि ऐं कुर्बतुनि चाहतुनि खे ॿुधण खां पोइ वरी बि अव्हां असांजे प्रोग्राम में ज़रूरु ईंदा ऐं आलमी ओताक जे पेज ते पियल समूरा प्रोग्राम पंहिंजे मुहबत ऐं चाहत सां ॿुधी करे पंहिंजी फेसबुक ID ते शेयर बि कंदा। दोस्तो अचो हलूं था मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं जी ख़ूबसूरत शाइरी ऐं आवाज़ आहे रूना लैला जो अंगण बुहारियां। अंगण बुहारियां तुंहिंजूं वाटूं निहारियां, ओ यार सजण, ओ दोस्त सजण, सजण साईं मिठा माण्हू ग़रीबनि जी तोखे पारता, ॾिसी तोखे जीअनि जेके प्रीतनि जी तोखे पारता। इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो निरालो सफ़र प्रोग्राम आलमी ओताक 98वीं कचहरी जंहिंजो अॼोको मौज़ू ज़माने जूं ज़ोरावरियूं।
मखतूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं जी ख़ूबसूरत शायरी के दौरान असां सां प्रोग्राम में शामिल थिया। मोहतरम मोहम्मद अली लाशारी साहब, मोहतरम हफ़ीज़ जोखियो ताहिरी साहब, मोहतरम परवेज़ अहमद लांगा साहब ऐं मलिक इमरान साहब। जी दोस्तों, इन्हीअ ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी खे इन्हीअ ते ॾींदा इजाज़त। यार ज़िंदह सोबत बाक़ी, अल्लाह वाही जाॾे पेर ताॾे ख़ैर।